नाज़रीन सां के भली कर चऊं था आऊं आहियां अवां जो मेज़बान इमदाद सूमरा। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध असेंबली में। अवां खे इहो ॿुधाईंदा हलूं त पूरी दुनिया में कोरोना वायरस वबाई मर्ज़ पकड़िजी रहियो आहे ऐं हिन हवाले सां जेको आहे असां सिंध असेंबली जेको आहे हिन हवाले सां प्रोग्राम करे रहिया आहियूं। अचो त हिननि सिंध असेंबली जे सूबाई असेंबली मेंबरनि खां पुछूं था त उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे तारीक़ लब्बैक जो सूबाई असेंबली जो मेंबर। उन खां पुछूं था त कोरोना वायरस जे हवाले सां उन जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कोरोना वायरस जो पूरी दुनिया में फैल गया है, इसका बेहतरीन हल है अल्लाह ताला को याद करना, क्योंकि अभी हमारे पास दवा तो है ही नहीं, हमारे पास सिर्फ दुआ है। अपने रब से दुआ करें और खुदा का खौफ दिल में डालें और खुदा का खौफ आना चाहिए। रब तबारक व तआला को याद करें, इबादत करें, नमाज़ें पढ़ें, ज़िक्र अस्कार ज़्यादा करें। अब तो होना ये चाहिए था कि मस्जिदें भर जानी चाहिए थी, मगर अभी भी हमें फ़िक्र नहीं है। अभी भी हम अपने मामलात में लगे हुए हैं, सुबह शाम में लगे हुए हैं, दिन रात में लगे हुए हैं, मस्तियों में लगे हुए हैं, अपने रब को याद नहीं करते। होना तो ये चाहिए कि मस्जिदें भर जानी चाहिए थी, जगह नहीं होनी चाहिए थी, रोडों पर मुसल्ले बिछ जानी चाहिए थे और लोग नमाज पे नमाज़ पढ़ते, रब को याद करते, क्योंकि दुनिया में अभी किसी के पास इसका इलाज नहीं है। जब ये ला इलाज है, कोई दवा नहीं, तो सिवाय दुआ की यही है और दुआ करते रहें। इंशाअल्लाह अल्लाह का फरमाएगा, अल्लाह ताला ख़त्म फरमाएगा इसको। नहीं, ये तालीमी इदारे बंद करना, ये स्कूल को इन्होंने जो दुनियावी तालीम है वो बंद कर लिया, वो उनके अपने मामलात हैं। बाकी रह गई बात दीनी मदारिस को बंद करना, ये बिल्कुल दुरुस्त नहीं है। दीनी मदारिस में क्या होता है, कुरान पाक पढ़ा जाता है। जब कोई पाकिस्तान से हम कुरान पाक की तिलावत को बंद कर देंगे फिर तो अज़ाब ही अज़ाब आना है, फिर तो अज़ाब ही अज़ाब आना है। कुरान पाक की तिलावत की वजह से ही, बरक़ात की वजह से ही ये अज़ाब रुके हुए हैं। ये जो जितना अभी अगर हम उनको भी बंद कर देंगे तो फिर कैसे आप किस और तो तदबीर है ही नहीं हमारे पास, दवाइयाँ तो है ही नहीं। यही कुरान पाक पढ़ कर ही, अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ करके ही हम इसको ख़त्म कर सकते हैं। जी नाज़रीन, असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे तारीक़ इंसाफ़ जो अॻवान। उन खां पुछूं था त कोरोना वायरस जे हवाले सां उन जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। देखिए, ये वबा है और मैं समझता हूँ कि हमारे मुल्क में जितनी ज़्यादा से ज़्यादा एहतियाती तदाबीर ले सकें वो लेनी चाहिए। और मैं खुदा का शुक्रगुज़ार हूँ कि इस वक्त तक हमारा मुल्क जो है वो दूसरे ममालिक के मुकाबले में ज़्यादा बेहतर हालात के अंदर है। और हमें वो मुस्तैदी और तंग दही जो तवज्जो इस मसले पे दे रहे हैं उसको कंटिन्यू करनी चाहिए। और मैं तमाम आवाम से कहूँगा कि भाई जो एहतियाती तदाबीर बताई जा रही हैं कि ऐसी जगहों से परहेज़ करें जिधर इज्तिमा हो रहा हो, और अपने आप को महफूज रखने की सब लोग इनफरादी तौर पर भरपूर कोशिशें करें। देखिए, जान से ज़्यादा कोई नहीं है, जान है तो जहान है, और इसके दोनों किस्म के पहलू लिए जा सकते हैं। लेकिन अगर कुछ जानें बच जाती हैं तो मैं समझता हूँ इट्स वर्थ इट कि ये एहतियाती तदबीर ले लिया। मैं इसको देखिए, इस वक्त मेरा मौक़िफ़ ये है कि हम सिंध गवर्नमेंट के हर इक़दाम के साथ खड़े, वो हुकूमत में हैं और हम अपनी तजावीज़ दे रहे हैं। हम इस मौके पे कोई किसी किस्म की हम नहीं समझते कि जब कोई नेशनल इमरजेंसी होती है, और ये वबा एक नेशनल इमरजेंसी है, कि इसके अंदर डिसयूनिटी शो की जाए या क्रिटिसाइज़ किया जाए। अगर सजेशंस हों और बेहतरी करने के, वो ज़रूर सबको देने चाहिए। ये एक हिफाजती कदम है और इसके अंदर इसको डिबेट में ला के कोई फ़ायदा नहीं है। इससे अगर इससे एक जान भी बचती है तो मैं इसको सराहूँगा। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु हुयो तहरीक इंसाफ़ जो अॻवान फ़िरदौस शमीम नक़वी। उनजो इहो मौक़ुफ़ हुयो त पूरे मुल्क में जेको आहे सो कोरोना वायरस वबा जी तरह जेको आहे सो फैलिजी रहियो आहे ऐं पाकिस्तान जेको आहे वफ़ाक़ हुकूमत जेका आहे उहा बहितर तरीक़े सां इन खे ख़तमु करण लाइ जेको आहे सो क़दम खणी रही आहे। ऐं हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो असांखे सभिनी खे गॾिजी जेको आहे सो कोरोना वायरस ख़िलाफ़ु जेको आहे सो हिकु मुहिम हलाइणु घुरिजे। कोरोना वायरस के जेका इंटरनेशनल हिकिड़ी वबा है उनखे सीरियसली डील करण जी ज़रूरत आहे। असांजी आवाम खे बजाय पैनिक जे अवेयरनेस जी ज़रूरत आहे। ऐं तव्हांजी तरफ़ सां सिंध जी आवाम खे पंहिंजो ख़्यालु रखो, पैनिक न थियो, छो जो फेडरल गवर्नमेंट बिल्कुलु असां सां गॾु न आहे, बल्कि पूरे पाकिस्तान सां गॾु न आहे। अञा ताईं ट्वीट ते इलाज थी रहियो आहे। सो महिरबानी करे आवाम पंहिंजो ख़्यालु पाण रखे।
तइलीमी इदारा इन करे जो ॿार जेके आहिनि से कमज़ोर हूंदा आहिनि, उन्हनि जो इम्यून सिस्टम एतिरो पावरफुल न हूंदो आहे त उहो हिन क़िस्म जे वायरस खे मुंहुं ॾेई सघे। ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि ऐं असां नथा चाहियूं त असांजो मुस्तक़बिल कहिड़ी बि तरह सां के नुक़सान में पवे। सिंध गवर्नमेंट कोरोना वायरस खे जेतिरो सीरियस वरितो आहे, मीडिया डेली बेसिस ते ॾिसी रही आहे त असांजो फेडरल गवर्नमेंट उनखे उन तरह सां अञा ताईं डील न करे रहियो आहे। ॻाल्हियूं सिर्फ़ु ट्वीट ताईं हली रहियूं आहिनि। असांखां सिंध गवर्नमेंट खां अञा बि जेके क़दम वरिता वेंदा असां डेली बेसिस ते कंदासीं। अवाम सां रिक्वेस्ट आहे त पंहिंजा हथ धोइनि, पंहिंजो ख़्यालु रखनि ऐं ॿारनि खे हुजूम वारी जॻहियुनि ते न मोकिलीनि। स्कूल बंदि करण जो मक़सदु बि ॿारनि खे हुजूम खां परे रखणु आहे। इंतिहाई या ॻणती वारी सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो मुल्क बैकवर्ड आहे उहो इन्हनि शयुनि खे फेस करे कोन सघे थो। पहिरीं त कोरोना वायरस जे हवाले सां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलियां त सिंध हुकूमत जेको इक़दाम वरितो आहे, तव्हां ॾिसो त वज़ीर आला मीटिंग कई आहे ऐं पंहिंजो ख़िराज तहसीन पेश करियां थो वज़ीर आला सिंध खे, ख़ुसूसन असांजी हेल्थ मिनिस्टर खे ऐं एजुकेशन मिनिस्टर खे, त जिन ही उपाय वठी अञा ॿारनि जूं छुटियूं एक्सटेंड कयूं आहिनि। छो ही हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे, विचड़ंदल बीमारी आहे ऐं पब्लिक गैदरिंग्स ते हिन ते बिल्कुलु पाबंदी हुजणु खपे। जीअं अॼु जो इजलास तव्हां ॾिसो था त ऑपोज़िशन वारनि घुरायो आहे, रिक्वेज़ेशन ऑपोज़िशन वारनि विधी आहे। त आउं ऑपोज़िशन वारनि खे हिकिड़ो सवाल करियां थो त उहा हिकिड़ो पंहिंजी रिक्वेज़ेशन पंहिंजे वज़ीर आज़म साहब खे बि ॾियनि। शायदि वज़ीर आज़म साहब सुता पिया आहिनि, हुननि खे को बि हेॾो वॾो वाक़ियो हली रहियो आहे मुल्क में, हिकिड़ी मीटिंग वज़ीर आज़म कोन कई आहे। उन्हनि जा जेके स्पेशल असिस्टेंट आहिनि हेल्थ ते, हिन मुल्क में सर सभ खां वधीक जेको आहे सिंध सूबो वाइल सूबो आहे, जीअं हिन कोरोना वायरस खे जेको आहे सो हिन में जेको आहे सो सुठा क़दम खणण वारे सां ऐं उहो तव्हांखे चई चुकियुसि त सिंध हुकूमत हमेशह कमु कंदी रहंदी आहे। पर सुठो आहे त अॼु तव्हां मीडिया जी नज़र में बि इहा शइ आई आहे त अॼु आउं पुछां थो, अॼु तव्हांखे आङुरियूं खणणु खपनि विफ़ाक़ी हुकूमत ते, PTI ते। उहो ॾिसो त वज़ीर आज़म साहब किथे बीठो आहे। हीउ को पूरे मुल्क जो मसइलो आहे, महांगाई अॻे वधी चुकी आहे। असांखे खपे त हिन मसइले ते आवाम जी जानुनि जो, माण्हुनि जी जानुनि जो मसइलो आहे, इन ते सर जोड़ करे सभिनि पार्टीज़ खे गॾु वेही ऐं इन ते इक़दाम करणु खपनि त क्वारंटीन ठहनि। क्वारंटीन जो मतिलबु इहो हूंदो आहे त 12 जेके माण्हू आहिनि 14 ॾींहंनि ताईं उन्हनि खे डिटेन कनि, उन्हनि खे ॾिसनि, जेके माण्हू क्लियर थींदा वञनि उन्हनि खे मुल्क में अचण जी इजाज़त ॾिनी वञे त वधि में वधि इहे माण्हू उन्हनि इन मर्ज़ खां बचनि। ऐं आउं वरी बि तव्हांजे तवसुल सां, तव्हांजे धरती चैनल जी तवसुल सां ख़ुसूसन वज़ीर आज़म खे इहो चवंदुसि त महिरबानी करियो पंहिंजी निंडनि खां उथो ऐं आम आवाम अॻे ई महांगाई खे फेस करे रही आहे, हाणे कोरोना वायरस खे फेस करे रही आहे। त महिरबानी करे तव्हां 4 सूबनि जी मीटिंग रखो ऐं उन में इहो डिस्कस करियो त इन खे बहितर कीअं। छो पोर्ट जेके पोर्ट्स आहिनि, जेके एयरपोर्ट्स आहिनि, जेके बॉर्डर आहिनि, उहे विफ़ाक़ी हुकूमत जे हवाले चवनि था त उन्हनि माण्हुनि जेके उतां निकिरंदा उन्हनि जी स्क्रीनिंग सही थिए त इहो बहितर अमल थींदो। तइलीमी इदारा सर जेके बंदि कया विया आहिनि, नेशनल स्टेडियम PSL जा जेको आहे सो उते बंदि जेको आहे सो रांदियूं खेॾी पियूं हिन हवाले सां अर्ज़ु हीअ आहे जीअं रांदूं खेॾियूं वञनि पियूं या ही पंहिंजो स्कूल बंदि थिया आहिनि। इहो सिंध गवर्नमेंट हिकिड़ो अमल इहो इन करे कयो आहे जो तव्हां ॾिसो था ही विचड़ंदल बीमारी आहे। असांखे माण्हुनि जूं जानूं वधीक अहमियत रखनि थियूं बज़ निस्बत त किथे तफ़री कुझु ॾींहंनि लाइ बंदि थी आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह ख़ैर कंदो। ही अफ़वातूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ही टरी वेंदियूं हलियूं। उन खां पोइ इहे रांदूं, इहे स्कूल, इहे ॿार असांजा हिते हूंदा, इंशाअल्लाह खेॾंदा रहंदा। सिंध हुकूमत इन ते तमामु घणी कॉन्शियस आहे ऐं सिंध हुकूमत बर वक़्तु फ़ैसिला कया आहिनि इन ते। असां पहिरीं फ़क़ति 2 हफ़्ते लाइ फ़ैसिलो कयो ताकी असां सम्झो त जेकॾहिं हालात में बहितरी आई ऐं जेकॾहिं उनजे फैलाव ते कंट्रोल थियो त असीं वरी स्कूल खोलींदासीं। पर तव्हां ॾिठो त न फ़क़ति हिन इलाइक़े जे अंदरि, न फ़क़ति हिन रीजन जे अंदरि, पर पूरे मुल्क जे अंदरि हुनजो फैलाव जेको आहे सो हाणे खां चाइना जितां हू हुनजी शुरूआति थी उन्हनि त काफ़ी कंट्रोल करे वरितो आहे, पर ॿियनि मुल्कनि जे अंदरि अञा हुनजो कंट्रोल कोन थियो आहे। उनजे करे असीं सम्झूं था त ॿारनि जी तइलीम जेतिरी अहम आहे उनखां वधीक उन्हनि जी ज़िंदगी अहम आहे। उनजे करे सिंध गवर्नमेंट अहिड़ा फ़ैसिला कंदी जंहिंसां हिनखे असीं रोके सघूं, कंट्रोल करे सघूं। सिंध हुकूमत न फ़क़ति कोरोना वायरस, पर तव्हां ॾिसंदो त जेके बि इन क़िस्म जूं अगरि आफ़तूं अचनि थियूं, चाहे सिंध जे अंदरि ॾुकार अचे, चाहे माकड़ जो हमिलो थिए, चाहे कोरोना वायरस अचे, जेके बि इन क़िस्म जूं आफ़तूं या अचानक एमरजेंसी जूं सूरतालूं थियूं आहिनि त सिंध हुकूमत हमेशह सुठा ऐं बर वक़्तु फ़ैसिला कया आहिनि। ऐं वफ़ाक़ जो रवैयो जेको अॻे सदाईं ॿियनि मामलनि में रहियो आहे ऐं इन्हनि तिरनि मां तेल निकिरणो कोन्हे, इन्हनि मां उमेद रखणु बेकार आहे। कोरोना का वायरस के सर जी मैं यही कहना चाहूँगा कि एक संगीन मसला है। एक हकीकत में इसमें तमाम अपने लोग एहतियात करें, गैदरिंग, बड़ी बड़ी गैदरिंग में अवॉइड करें और जिस तरीके से हाथ को बार बार वॉश करें और जो जितनी अपनी एहतियात कर सकते हैं करें। अगर फालतू नहीं, घर से ना निकलें फालतू, ज़्यादा बेहतर होगा। थोड़ा एहतियात कर लें, अच्छी बात है।
اور یہ ایک ایسا مسئلہ ہے کہ اس میں چاہے فیڈرل گورنمنٹ ہو چاہے پروونشل گورنمنٹ ہو، سب کو مل کے آپس میں سمجھتا ہوں، کیونکہ اس میں مل کے بیٹھ کے ایک پورا پلان آؤٹ کریں اور تنقید نہ کریں، اور اس میں جو کام کرنے کی چیزیں وہ کریں. اس میں कोरोना वायरस कुदरत रहम करे, ही ॾाढो ॾुखियो मरहलो आहे. अलाह साईं असांखे इन मां पार करे. पूरी दुनिया इन बीमारी जी लपेट में आहे ऐं तक़रीबन 123 मुल्क ॿुधाया वञनि था पिया. चाइना खां शुरू थी, चाइना जहिड़ो मुल्क जेको तरक़ीअ जे लिहाज़ सां तमामु घणो अॻिते वधी चुको आहे ऐं उन वटां ई इहा स्टार्ट थी आहे. ऐं अलाह रहम करे. तव्हां असां सभिनी खे ॾिसो, सिंध सूबे सां वफ़ाक़ पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं खां वठी PTI आई आहे, या वरी इन खां अॻु में खोड़ असांखे रिज़र्वेशन सो आहे त जेका बि हुकूमत अचे थी पई पीस पार्टी खां सवाइ, उहा हिन सूबे खे हमेशह नेगलेक्ट कयो आहे ऐं नज़रअंदाज़ करे माठली मावर सलूक करे थी पई. जीअं ॿियनि एयरपोर्टनि ते ही सभु शयूं स्क्रीनिंग खां वठी जेके मेडिकली फैसिलिटीज़ आहिनि उहे प्रोवाइड कनि, उनखे सिंध सां बि उहा ई साॻी जेका हिसा रिवायत रखणु खपे आहे. पर अफ़सोस सां इहो चवणो थो पए त अलाए छो सिंध जे माण्हुनि खे हू छा था सम्झनि, ऐं इहो उन्हनि जो अमल इंतिहाई अफ़सोसनाक आहे. ऐं असांखे अॻे ई खोड़नि ॻाल्हियुनि ते ख़र्चा आहिनि, वधीक इन्हनि जेको हींअर ई अमल कयो आहे. ही सियासी तौर ते ही चई उहे माण्हू पंहिंजे पाण जा नथा छॾाए सघनि त ही सियासी बयान, ही सियासी बयान क़तन कोन्हे कयो. हिते असां वटि ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे. असांजा माण्हू सिक थिया आहिनि, असांजे माण्हुनि खे तकलीफ़ आहे, ऐं ही सिर्फ़ु इन्हनि जे करे थियो आहे. इन्हनि जी जेका ग़लती चइजे या वरी इन्हनि जी सिंध सूबे सां जेका शुरू खां वठी हिकिड़ी रिवायत रहे उहा चइजे त हिननि असां सां ज़्यादती कई आहे. ऐं जेकॾहिं पहिरें ॾींहं खां वठी एयरपोर्टनि ते इहा सूरत हाल न हुजे हा त असांजी हुकूमत खे माण्हुनि खे घरनि में वञी ऐं उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हे टेस्टूं न करणियूं पवनि हा. बहरहाल अलाह कंदो, अलाह जो रसूल बहितर कंदो. ऐं सिंध हुकूमत तमामु सुठे नमूने सां इन ॻाल्हि खे खयूं आहे. टीमूं ठाहियूं आहिनि ऐं हर हिकु हॉस्पिटल खां वठी हर हिकु जाइ ते वञे पई. ऐं असां सभु गॾिजी इन अहिड़ी मुज़े मर्ज़ ऐं अहिड़ी ॾुखी बीमारी खे मुंहुं ॾींदासीं. नाज़रीन, असां मौजूदु हुआसीं सिंध असेंबली ॿाहिरां, जिते कोरोना वायरस जे हवाले सां सूबाई असेंबली जे वज़ीरनि थोरे मेंबरनि जेको आहे सो ॻाल्हायो. ब्रेक वठूं था, पोइ अवां सां वरी मुलाक़ात कयूं था. नाज़रीन, असां खे भलीकार चऊं था. असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध असेंबली में, जिते कोरोना वायरस जे हवाले सां जेको आहे सो वबाई मर्ज़ जेको आहे सो पूरी दुनिया में फैलिजी वियो आहे. हिन वक़्तु असां सिंध असेंबली ॿाहिरां मौजूदु आहियूं. अचो त हिते सिंध असेंबली जे असेंबली मेंबरनि खां पुछूं था कोरोना वायरस जे हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे. देखिए जी, पूरे मुल्क में तो क्या पूरी दुनिया में ये वायरस तेज़ी से फैल गया है, और मतलब दुनिया का शायद ही कोई मुल्क बचा हो जहाँ ये सूरत हाल है. और मतलब इसमें सिंध हुकूमत ने, वज़ीर आला सिंध ने बहुत ही बरवक्त किस्म के इक़दाम किए हैं. और यहाँ सिंध गवर्नमेंट अपनी भरपूर कोशिश कर रही है अपने महदूद वसाइल के साथ कि इस वबा को फैलने से रोके. और अस्पतालों में और बाकी जो भी ज़रूरी चीज़ें हैं, एमरजेंसीज़ नाफिज कर दी गई हैं, स्कूल कॉलेजेस बंद कर दी गई हैं, यूनिवर्सिटीज़ बंद कर दी गई हैं, ताकि लोगों का आपस में मिलाप कम से कम हो, इंटरेक्शन कम से कम हो. और एडवाइजरीज़ भी मुख्तलिफ़ लोगों को इशू की जा रही हैं, TV पे भी और मीडिया के ज़रिए भी. तो अल्लाह से भी हम दुआ मांगते हैं कि अल्लाह इस वबा से महफूज रखे पाकिस्तान के लोगों को, बल्कि दुनिया के लोगों को. तो इंशाल्लाह पूरी कोशिश हो रही है, और सिंध गवर्नमेंट अलाइव है इस पूरी सूरत हाल पे, बल्कि लीड रोल लिया है सिंध गवर्नमेंट ने पाकिस्तान में. और तमाम वो इक़दाम जो कि WHO और जो बैनुल अक़वामी इदारे कह रहे हैं वो हम यहाँ ले चुके हैं, शुरुआत हो चुकी है. और किसी सूबे ने भी इस तरह अभी तक वो नहीं किया जिस तरह सिंध हुकूमत ने इसको टैकल किया है. और हम अपने अल्लाह से उम्मीद रखते हैं कि अल्लाह करेगा हम कामयाब होंगे और ये चीज़ यहाँ नहीं फैलेगी. और अगर कोई केसेस आए भी तो उसका बंदोबस्त हमने किया है अपने महदूद वसाइल के तहत. वज़ीर आला सिंध ने बहुत तेज़ी के साथ इस पर एक्शन लिया है सूरत हाल पे. और इंशाल्लाह आप लोगों से भी दरख्वास्त है कि आप लोग भी एहतियात करें, क्योंकि इसका इलाज सिर्फ एहतियात है और इसके अलावा कुछ भी नहीं है. तो एहतियात है और जो एडवाइजरीज दी जा रही हैं उस पर अमल करें ज़रूर.
ॾिसो सिंध गवर्नमेंट तव्हां पाण हिन शइ खे विटनेस कयो था त चइनी सूबनि में सिंध गवर्नमेंट वॉर फुटिंग्स ते हिनखे खणी रही आहे ऐं सिंध गवर्नमेंट जेतिरी एक्टिवेट आहे हिन शइ में त इन में इत्मिनान बख़्श क़दम खयां पिया वञनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾो पैंडेमिक आहे, पैनिक फैलिजी वियो आहे, सॼी दुनिया में इहो वायरस अची वियो आहे। हाणे असां वटि जेके बि वसाइल आहिनि असां 24/7 असां हिनखे बरूएकार लाहींदे कोशिशि कंदासीं त हिनखे जेतिरो कंट्रोल करे सघूं, जेतिरो थी सघे हिनखे कंट्रोल कयूं। पर ठीकु आहे, इनिशियली हिकिड़ो वबा फैलिजी वई आहे, हिनखे कंट्रोल करणु अचे पियो, असांखे कोशिशि कयूं पिया त हिनखे कंट्रोल करे सघूं। पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त वफ़ाक़ पाण त कुझु कोन पियो करे, वफ़ाक़ पाण त के गाइडलाइंस न पियो ॾिए, न ई इहा ऑफर वफ़ाक़ कई आहे त कंहिं प्रोविंशियल चीफ एग्जीक्यूटिव खे CM खे चए त तव्हांखे असांजी कंहिं मदद जी ज़रूरत आहे त असां मदद कयूं। हिन महिल ताईं हू निंड में सुतल आहिनि ऐं ख़बर न आहे त उन्हनि जी निंड कॾहिं सुजाॻ थींदी। असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे रहिया आहियूं। असां हिन कम खे अञा तेज़ वधायो आहे, उनजा इक़दामात तव्हां ॾिठा हूंदा त PSL जे हवाले सां बि ऐलान थी वियो आहे, स्कूलनि जे हवाले सां बि थियो आहे ऐं असां जल्दी पब्लिक गैदरिंग्स जे हवाले सां बि कहिड़ी एडवाइज़री कमेटीज़ ठाहियूं आहिनि जेके एडवाइज़ कंदियूं त पब्लिक गैदरिंग्स बि न थियणु घुरिजनि। कोशिशि कयूं पिया सोशल मीडिया ते हर तरीक़े सां असां जेकी आहे हिकिड़ी कैंपेन हलायूं त जीअं असां पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाए सघूं त हिन खां कीअं बची सघिजे थो। ॾिसो, कोरोना वायरस जे हिसाब सां ट्रांसपोर्ट जे अॾनि ते जेके आहिनि मुंहिंजी ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जा माण्हू उते वञनि पिया, उते उन्हनि खे गाइडलाइंस ॾियनि पिया, हर जाइ ते वञी रहिया आहिनि। हाणे असांजे हथ में जेकी शइ आहे, कोशिशि आहे, असां कयूं पिया। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु वायरस आहे, तव्हां तरीक़ेकार ॾिठो हूंदो त इहो केॾो तेज़ी सां ऐं कहिड़े तरीक़े सां फैलिजे पियो। असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं त हिते सिंध में रहंदड़ किथे बि हुजे उनखे अलाह ख़ैर करे उहो सिहतियाब थिए। जेके केसिस थिया बि आहिनि त उहे बि कुझु तव्हां ॾिठा हूंदा, कल्ह सिहतियाब थी आहिस्ता आहिस्ता पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। कोशिशि कयूं त इहा वबा वधीक न फैलिजे। ॾिसो, मां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे सिंध जे भाइरुनि भेनरुनि खे, स्पेशली ॿारनि खे इहो मैसेज ॾींदुसि पब्लिक गैदरिंग खे बिल्कुलु अवॉइड करनि। पब्लिक गैदरिंग में फ़िलहालु बिल्कुलु न वञनि, पंहिंजा हथ साफ़ु रखनि, कोशिशि करनि त जे तव्हांखे सिम्पटम ज़ाहिर थियनि पिया, बुख़ार थिए पियो, गलो ख़राबु थिए पियो, ज़ुकाम थिए पियो त इमीडिएटली पंहिंजे डॉक्टर सां रुजू करनि। का परेशानीअ जी ॻाल्हि न आहे, का घबराइण जी ॻाल्हि न आहे। आइसोलेशन आहे, इन जो इलाजु जेको आहे उहो बिल्कुलु डॉक्टर साहिबान असांजा वेठा आहिनि, टेस्ट करे सघनि पिया। परेशान न थियो, इमीडिएटली लिकायो न हिन शइ खे, छो त तव्हांजे लिकाइण सां इहो वधीक फैलिबो, इहो बंदि न थींदो। नाज़रीन, आवां सिंध असेंबली जे सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर अवैस शाह जा कमेंट्स ॿुधा। हिन जो इहो मौक़ुफ़ हुयो त सिंध में जेको आहे सो कोरोना वायरस जा बहितर क़दम खयां विया आहिनि। हिननि जो इहो चवणु हुयो त एयरपोर्ट हुजे या बॉर्डर हुजनि, थोरे बस जा अॾा हुजनि, उते जेको आहे सो वायरस जा बहितर नमूने सां क़दम खयां पिया वञनि। उते जेको आहे सो वायरस कोरोना वायरस जे हवाले सां बहितर क़दम कया विया आहिनि ऐं उते जेको आहे सो टीमियूं तश्कील ॾेई उते जेको आहे सो उन्हनि खे पिणु विहारे वियो आहे। अचो त हाणे हलूं था असां सूबाई असेंबली जी मेंबर आहे शेला रज़ा, उनखां पुछूं था उन हवाले सां उन्हनि जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे। पाकिस्तान इस वक्त खुशकिस्मत मुल्क है कि उसमें जो भी मरीज़ आए हैं वो कहीं ना कहीं से आए हैं, ईरान से या मोस्टली, तो अभी तक किसी दूसरे को नहीं लगा है। तो बहुत ही एहतियात की ज़रूरत है। हम लोग इतने एडवांस कंट्री नहीं हैं, डेवलप्ड कंट्री नहीं है जिस तरह इटली वग़ैरह हैं, लेकिन वहाँ का सिस्टम कोलैप्स कर गया और हमें जो है ना एहतियात करनी होगी। अब स्कूल तो हमने बंद कर दिया अपने बच्चों को, लेकिन अब वालिदैन जो है ना वो उनको लेकर ना निकलें जगह जगह, घर में एहतियात करें, गिलास धुला हुआ हो, हर एक का गिलास अलग कर दें और ज़्यादा अपने रिश्तेदारों के यहाँ ना जाएं। शादियाँ जो हो रही हैं, मैं दरख्वास्त करूँगी कि उसमें कम से कम लोगों को बुलाएं और या ज़ाहिर है कि शादी करनी है लेकिन कम से कम लोगों को बुलाएं और लोग भी ये समझें कि जो वो कुछ देना चाहते हैं, जो हमारे यहाँ के रस्म व रिवाज हैं, वो घर जाके दे दें। शादी वाले दिन लोगों को जमा ना करें। सालगिरह और सारी तक़रीबात जो हैं ना ये ख़त्म होनी चाहिए। और देखिए कि पूरे जो इस्लामी ममालिक हैं जिनको एक बड़ी तादाद फॉलो करती है रिलीजियसली, उनके यहाँ जुमे के इज्तिमात वग़ैरह जो हैं उन पर भी फतवा आ रहा है। तो हम सबको एहतियात करनी चाहिए क्योंकि हम एक वैसे ही जो है एक तरक्की पजीर मुल्क हैं। हमारे यहाँ वो सहूलतें नहीं हैं जो हम खुदा न खास्ता इसमें शिकार हो गए तो हम
बड़ी परेशानी में आ जाएंगे। तो बराए मेहरबानी एक दूसरे से हाथ मिलाने से गुरेज करें, 3-3 फीट के फासले पे रहें। ये छुट्टियां इसलिए की गई हैं कि इंटरेक्ट कम करें और हमें चीफ गेस्ट न बुलाएं। जी नाज़रीन, असां मौजूद हुआसीं सिंध असैम्बली में, जिते सिंध असैम्बली ॿाहिरां मौजूद हुआसीं, जिते सूबाई असैम्बली जी सूबाई वज़ीर जेका आहे शेला रज़ा, उन जेको आहे सो धरती टीवी सां ॻाल्हाईंदे हुओ त जेको आहे शादी जा तकरीब, शादी जूं तकरीब हुजनि या अवामी मेड़ाका हुजनि, तोड़े ॿिया जेको आहे ॿियनि हंधनि ते जेको आहे सो कोरोना वायरस जे हवाले सां उन्हनि ते जेको आहे सो हजूमनि ते जेको आहे सो हजूमनि में गॾु थियणु न घुरिजे। हिन जो इहो चवणु हुयो त चाहे कंहिंजी सालगिरह हुजे या ॿियूं कहिड़ी बि तकरीब हुजनि, उते जेको आहे सो अवामी हुजूम न थियणु घुरिजनि। असां हिन वक़्तु जेको आहे सिंध असैम्बली में मौजूदु आहियूं। अचो त हिकु ॿिए सूबाई वज़ीर सां ॻाल्हायूं था कोरोना वायरस जे हवाले सां, उन जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। तैयारी कर रखी है हमने और सिंध गवर्नमेंट ने भी ज़ाहिर तैयारी कर रखी है। दुआ भी करवाई गई है कि आज अल्लाह ताला पाकिस्तान और पूरी दुनिया में जो एक वबाई मर्ज़ है इससे सबको महफूज रखे। सिंध गवर्नमेंट कहीं गाफिल नहीं है। आप देखें मुस्तकिल जो हमारा टास्क फोर्स है उसके रोज़ सीएम हाउस में इजलास हो रहे हैं, वक्त बे वक्त हो रहे हैं, और स्कूलों की छुट्टी का जो है वो बहुत एक अच्छा फ़ैसला लिया गया है कि ज़ाहिर है अगर बच्चों में फैलेगा तो बहुत तेज़ी से फैलेगा, तो हमने महफूज करने के लिए छुट्टियाँ क़ब्ल अज़ वक्त कर दी हैं। और मैं समझती हूँ कि जिस तरह हॉस्पिटल्स में और सब जगह इसके लिए इक़दाम किए जा रहे हैं, जिस तरह अवेयरनेस दी जा रही है, तो मैं समझती हूँ भरपूर हमारी तैयारी है। बस अल्लाह ताला से दुआ है कि इसको जहाँ है, ये वफाक से पूछने का सवाल है कि वफाक की जो है वो दिलचस्पियाँ किस तरफ हैं, क्योंकि जो भी काम हम करने जाते हैं वफाक ज़ाहिर है बीच में आता है। इसमें तो हमें एक कौम बनना पड़ेगा। इसमें सिंध, बलूचिस्तान, पंजाब और केपी को नहीं होना चाहिए, इसमें पूरी कौम को एक कौम की तरह होना चाहिए। और मैं हमेशा से देखती हूँ कि पाकिस्तान में जब भी कोई वबाई सूरत होती है उसमें हम एक कौम बन जाते हैं। इंशाल्लाह हम एक कौम बनेंगे। हम वफाक के रवैये की ज़ाहिर मज़म्मत करेंगे और हम उम्मीद रखेंगे कि वफाक जो है वो तमाम उससे हट के सिर्फ इस पे काम करे कि जी हमने इस वक्त लोगों की सेहत को बचाना है, ज़िंदगी को बचाना है। ऐं सम्झां थो सिंध हुकूमत जा क़दम तहसीन लाइक़ु आहिनि, सभ खां इफेक्टिव पूरी मुल्क जा माण्हू उनखे अप्रिशिएट कनि पिया। साईं मुराद अली शाह इन खे सभ खां इफेक्टिवली ट्रीट कयो आहे, डील कयो। राति 10 बजे कैबिनेट घुराई, असां उते हुआसीं। उन में सिंध हुकूमत जेके आहिनि स्कूलनि जी क्लोजर खां वठी इज्तिमा जी ते बंदिश खां वठी ॿिया सभु मामला जेके आहिनि उहे शामिलु कया आहिनि पंहिंजी एडवाइज़रीअ में। ऐं मीडिया जे तवसुत सां चवां थो त असांखे एहतियात करणु खपे। ख़ुदा माफ़ी ॾे, अॼु खां असीं 14 आहियूं त 100 साल पहिरीं फलाणी लूस जी बीमारी आई या फलाणो बीमारी, उनमें एतिरा माण्हू मरी विया। हीउ हिकिड़ो वायरस आहे, हिकिड़ी वबा आहे ऐं इहा तमामु घणी दुनिया में फैलिजे पई। यकीनन इहा वधीक अञा फैलिबी, इन करे सिंध गवर्नमेंट जा जे क़दम आहिनि उहे बिल्कुलु उन मॉडर्न लाइन्स ते आहिनि जी दुनिया में ॿिया मुल्क कनि पिया। प्राइम मिनिस्टर जॾहिं हिकिड़ी मीटिंग ई न करे हिन मुल्क जो वज़ीर अज़म इन खां ना हली जो ॿियो कहिड़ो मिसाल थी सघे थो। सॼी दुनिया लपेट में लॻी पई आहे। उतां जा प्राइम मिनिस्टर वकोड़िया पिया आहिनि ऐं जस्टिन ट्रूडो जेको आहे उहो पंहिंजी ज़ाल इंग्लैंड मां मोटी आहे त उहो पाण हलियो वियो आहे आइसोलेशन वार्ड में। ऐं हिते ई इमरान ख़ान साहब बिना मीटिंगूं करण जे कहिड़े आइसोलेशन वार्ड में पाण पियो आहे, उतां कढण जी ज़रूरत आहे। एहतियात कयो ऐं हथ मिलाइण खां या इंटरेक्ट करण खां करियो। ख़ुदा माफ़ी ॾे, असां वटि तमामु हिकिड़ो गुंजान आबादी वारो असांजो सूबो आहे ऐं हिते जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी थिए त हुकूमत पंहिंजे तौर ते मुकमिल तौर करे पई, पर वबा वरी बि वबा आहे, इन करे एहतियात। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कोरोना वायरस एक दुनियावी अज़ाब के तौर पर हम पर इस वक्त नाजिल है। मैं इसके बारे में क्या कह सकती हूँ, हमें जो इंडिविजुअल की हैसियत से जो हमें तदबीर करनी चाहिए वो हमें ख़ुद करनी है, वो हुकूमतें नहीं कराती। सिंध हुकूमत ने इक़दामात किए हैं, लेकिन लोगों से भी रिक्वेस्ट है कि वो हुजूम में, पब्लिक गैदरिंग्स में जाने से गुरेज करें। स्कूल कॉलेजेस बंद हैं, उसको इम्प्लीमेंट कराया जाए। और फेडरल गवर्नमेंट जो कि नालायक है उससे भी अपील करती हूँ कि इस मामले की संगीनियत को समझें। देखिए, ये अच्छा इक़दाम है क्योंकि ये इक़दाम अच्छा है, सिंध हुकूमत ने उठाया है। आपने अगर इटालियन प्राइम मिनिस्टर का बयान देखा हो कि उन्होंने ख़ुद कहा कि हमसे सबक सीखें। हमने
क्योर नहीं किया और इस वक्त चाइना से ज़्यादा रिपोर्टिंग इटली में हो रही हैं, तो बेहतर है कि हम पहले से इस बीमारी से, इस वबा से एहतियात करें, क्योंकि हम इतने मेडिकली बड़े हमारे पास फैसिलिटीज़ नहीं हैं कि हम इस आफत का सामना कर सकेंगे अगर ये फैली। जी नाज़रीन, असां मौजूदु हुआसीं सिंध असेंबली ॿाहिरां, जिते कोरोना वायरस जे हवाले सां जेको आहे सूबाई असेंबली जे मेंबरनि तोड़े वज़ीरनि खां जेको आहे उन्हनि खां तफ़सील वरिता, जॾहिं त काफ़ी सूबाई असेंबली जे मेंबरनि तोड़े वज़ीरनि जो इहो मौक़ुफ़ हुयो त सिंध हुकूमत जेको आहे सो कोरोना वायरस जे हवाले सां बहितर क़दम खयां आहिनि। जॾहिं त हिननि जो इहो चवणु हुयो त वफ़ाक़ तरफ़ां जेको आहे सो के बि जेको आहे सो हुनजे क़दम न पिया कया वञनि, एयरपोर्ट हुजे या बॉर्डर हुजनि, उते बि जेको आहे सो के बि इंतज़ाम नाहिनि कया विया, लेकिन सिंध हुकूमत जेको आहे उहे बहितर क़दम खणी रही आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में आइसोलेशन वार्ड क़ाइमु कया विया आहिनि। इन्हनि जो इहो मौक़ुफ़ हुयो त सिंध में जेको आहे कोरोना वायरस जे हवाले सां जेको आहे सो कोरोना वायरस टास्क फोर्स जेको आहे सो टीमूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि ऐं काफ़ी हंधनि ते जेको आहे सो बहितर तरीक़े सां इन जो कमु थी रहियो आहे। अव्हांखे जेको आहे सो अव्हां जो मेज़बान इमदाद सुमरा खां इजाज़त वठंदो, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में अव्हां सां मुलाक़ात कंदासीं।